जादू का खबर शामिल कयूं पिया कामरा अनली चारण जी रिपोर्ट मुताबिक़ थरड़ी जादू शहीद वासी पीरसन ते तशद्दुद वारो मामलो। उन सिलसिले में पीरसन जे इंसाफ़ लाइ एसएसपी दादू संदस जे घर पहुची वियो। एसएसपी दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो मुतासिर पीरसन वटे संदस जे ॻोठ थरड़ी जादू शहीद पहुची सदन अयादत कई ऐं खैंस वाक़े जा तफ़सील मालूम कया। याद रहे त मुतासिर धुर बिरादरी जे चवण ते जवाबदारनि सां राज़ीनामो कयो हुयो ऐं पुलिस खे कानूनी कार्रवाई करण खां रोकियो हुयो। एसएसपी दादू मुतासिर धुर के जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करण लाइ हिमथायो ऐं इहो खेनि चयो त ज़िम्मेवारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई थियण सां अहिड़े अमल करण वारनि जी हौसला शिकनी थींदी। एसएसपी दादू पीरसन ऐं संदसि वारसनि खे इंसाफ़ ॾियारणु ऐं कानूनी तहफ़ुज़ फराहम करण जी ख़ातिरी कराई। एसएसपी जे हौसले ॾियण बैदि मुतासिर धुर फ़रियादी बणिजी जवाबदारनि खिलाफ़ थरड़ी जादू थाणे ते केस दाख़िल कराए छॾियो आहे। पुलिस वधीक कार्रवाई करे नामज़द जवाबदारनि मंझां हिकु जवाबदार हाकिम शाही खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा पिणु जारी आहे। मुख्य जवाबदार मुजाहिद शाही गिरफ़्तार न थी सघियो। पुलिस ॿुधायो त जल्द उनखे गिरफ़्तार करे फ़रियादी धुर पीरसन खे मुकमल इंसाफ़ सां गॾु तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। जी अदा वरी महिरबानी। ॾिसो कुझु ॾींहं पहिरियों तमामु दिलि ख़राश ऐं दिलि रंजोईंदड़ वाक़ियो पेश आयो थरड़ी जादू शहीद जी हद में, जंहिंमें तक़रीबन 75-80 सालनि जो पीरसन आहे, बुज़ुर्ग आहे ग़ुलाम नबी साहब, उन ते कुझु छोकिरनि ओबाश छोकिरनि तशद्दुद कयो। मामिलो जेको ॿुधण में आयो खट जी चोरी जो मामिलो हुयो। जीअं ई पुलिस से इंफॉर्मेशन पहुती, पुलिस फिल फॉर हरकत में आई। इनफैक्ट फिल फॉर रेड कया विया आहिनि माण्हू जे अरेस्ट करण जे लाइ। ऐं जेको विक्टिम आहे हुनजी फैमिली सां विक्टिम सां पुलिस राब्ते में आई। मां ज़ाती तौर ते पाण बि उन्हनि सां राब्ते में आयुसि, फ़ोन ते मुंहिंजी ॻाल्हि थी ऐं असां उन्हनि खे कन्विंस कयो कि तव्हां FIR रजिस्टर करायो जीअं कानून जो पहियो हरकत में अचे ऐं जेके जवाबदार आहिनि उनखे सज़ा मिली सघे। आराम सां लेटी पओ दादा। FIR तव्हां छो था करायो? पर असांखे पंहिंजी बिरादरी वारा चवनि पिया त तव्हां असां कानूनी फ़ैसिलो ॿुधायो, तव्हां पंहिंजी कानूनी कार्रवाई छो था करायो? FIR छो था करायो? तव्हां कराई था पोइ पुलिस वॾो साथ ॾिनो आहे। जीअं चाचे खे धक लॻा पुलिस हिते अची असांखे लेटर कढी ॾिनो कि तव्हां चाचे खे इलाज लाइ खणी वञो। पुलिस असां बिल्कुलु साथ ॾिनो आहे, ज़बरदस्त साथ ॾिनो आहे।